घुरनि था ए मां बि घुरां आ हक़ असांजो आ हक़ असांजो घुरूं था असीं सभु घुरूं था आ हक़ असांजो आ हक़ असांजो आ हक़ असांजो आ हक़ असांजो बेड़ा फाड़ गासिम बेड़ा फाड़ गासिम बेड़ा फाड़ गासिम बेड़ा गारा गबरू सिंध जा तू ही मुंहिंजो ख्वाब तू ही आहे जवाब सदिन जे सवाल जो कैंचा जा बाशऊर साथियों जीए सिंध ऐं जीए सिंध समेत समूरी दुनिया जो पोरे तव्हां अवां सभिनी खे सलाम पेश कंदे असीं मुतालबो था कयूं उन्हनि जाहिलनि खां जागीरदारनि खां सरमाएदारनि खां जेके असांजे शऊर जा कातिल आहिनि पर हुक्मरानी उन्हनि जे हथ असीं हिन मुतालबे सां गॾु तव्हां सभिनी साथियुनि खे हिन तरफ़ गौर करणु चाहियूं था ध्यानु ॾियणु चाहियूं था त असांजूं लाइब्रेरियूं असांजूं दर्सगाहूं आबाद थींदियूं जॾहिं असीं सभु हीअ मिली मुठ थींदासीं जीअं अॼु बिना सियासी तफ़रीक़ जे गॾु थियूं सॼी सिंध जे करे हीअं गॾु थींदी पूरो पाकिस्तान जे करे हीअं गॾु थींदो पूरी दुनिया हीअं गॾु थींदी त यकीनन शौर जूं लाटूं मिलंदियूं लाइब्रेरियूं मिलंदियूं दर्सगाहूं मिलंदियूं वफ़ाना तनशाही जे हिन ख़्याल सां जेको तबक़ाती तफ़रीक़ खे चिटो करे थो असीं डिमांड कंदासीं लाइब्रेरी जी त मुंहिंजे हथ में कलम वफ़ा मुंहिंजे हथ में कलम वफ़ा जग जे हथ में भालो अथई धरतीअ जा ॿ रूप वफ़ा को सैयद ऐं को बालो अथई जीअं सिंध जीअं पूरे तमामु नाज़रीन कैंशाह लाइब्रेरी के लाइ जेकी ताज़ी तहरीक नौजवान हलाई आहे उन्हनि इहो मुसलसल 3 साल खां सरापा एहतजाज आहिनि ऐं शहर जो इंतहाई क्रूशल मसइलो आहे आख़िर शहर जे मौजूद हज़ारे नौजवान किथे जेको आहे उहो ऑनलाइन क्लासिस वठनि किथे जेको आहे पंहिंजी स्कूल जो कॉलेज जो होमवर्क कनि किथे जेको आहे फ़ारिगुल तहसील मुख़्तलिफ़ जेके टेस्ट जूं थियनि थियूं उन्हनि जूं जेके इंटरव्यू जूं तयारी आहे उहा कहिड़े हंधि कनि सो नौजवाननि जे लाइ लाइब्रेरी जो इशू इंतहाई क्रूशल आहे ऐं हिकिड़े वॾे अरसे खां उन लाइब्रेरी जो कमु रोलड़े जो शिकार आहे जंहिं ते न डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया जेको आहे उहो गौर फ़िक्र करे थी न ई जेको आहे उहो मौजूदा जेको सिंध हुकूमत आहे असीं हिकिड़ो दफ़ो वरी पुरज़ोर अपील कयूं था सिंध गवर्नमेंट खां ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खां त जल्द अज़ जल्द कैंशाह जी लाइब्रेरी जो कमु मुकमल करायो वञे त जीअं शागिर्दनि खे पंहिंजी तालीम हासिल करण जे लाइ ऐं तदरीसी अमल जारी रखण जे लाइ जेको आहे उहो हिकिड़ी सहूलियत मैसर थी सके दुनिया जो पोरे तमाम टाइम घणो न आहे वठणो सिर्फ़ु हिकिड़ो मिसाल ॾेई तव्हांखे लाइब्रेरी जी अहमियत ऐं किताब जी अहमियत सम्झाइण जी कोशिशि कंदुसि मिसाल हुनजो आहे त हिटलर जॾहिं पंहिंजो नाज़ी नज़रियो जर्मनी सदीअ में लाथो त उन सवाइ पंहिंजे जर्मनी ऐं पंहिंजे नाज़ी नज़रिये जे किताबनि खां सवाइ हुन लाइब्रेरियूं ऐं सॼा किताबखाना साड़ाए छॾिया साड़ाए छो छॾी सिर्फ़ु इहो आहे त हुनखे जेको बि आहे जेको हुनजो मुखालिफ़ नज़रियाती ग्रुप आहे उहो हुन जे ख़िलाफ़ु जुड़ी न सघे जेका बि हिटलर प्रोपेगेंडा करे पियो उहा बिल्कुलु सही हुजे ऐं उन प्रोपेगेंडा खे उन सही करण जे लाइ उन हर हद ताईं वियो उन्हनि इहो चयो पिए त जेके जूज़ आहिनि उहे मुस्लिम उहे जेके उहे इंसान ई कोन्हनि उन्हनि खे केरु जेको आहे कहिड़ो शऊर जेको आहे उहो उन्हनि खे जेको आहे ॾे या उन्हनि जो मुखालिफ़ थिए तंहिं करे उन्हनि सभु किताब साड़ाए छॾिया उन नज़रिया जे मुखालिफ़ हर कंहिंखे कुतले छॾियो ऐं असांजा हुकुमरान नई नाज़ी नज़रिये जेको आहे अमल पहिरां आहे उन्हनि किताब साड़ाया हीअ असांखे किताब ऐं दर्सगाना नथा ॾियनि ऐं उहो किताबखानो जेको 7 सालनि खां रहियल जंहिंजे लाइ को वॾो कमु कोन्हे का वॾी रक़म ख़र्च कान थिए उनजे लाइ बि असां एॾो रड़ियूं पिया था कयूं त पोइ असांजे लाइ ॿुधण लाइ तयारु कोन्हनि
वरी बि हिन तकीर जे तसलुत सां मां साईं मुराद अली शाह, साईं सरदार शाह जेके पीर भाउ आहिनि ऐं इक़्तिदार गरीब आहिनि उन्हनि अजहर अली शाह साहब, साहिब कुर्बान मुगल साहब, तव्हां पुराणा सीनियर स्टाफ बि आहियो ऐं बेटा प्रेस जेके आहिनि मोहम्मद हसन खोश साहब ऐं मुसलमान आहियां शायद मुंहिंजे ज़हन में किथे से मुशारकत का लफ़्ज़ था अचनि सभी अय्युल रब्बिक मा तुकज़िबा। हे ॾिसो अल्लाह जी नेमत कहिड़े खे चुकाईंदव, कंहिंखे शिकस्त ॾींदव। हे पाकिस्तान जो मुस्तक़बिल रोडनि ते अथव, हे उहो चौक अथव, हे उहो चौक अथव जंहिंजो पुटु अलहाज ज़फ़र लिगारी जो पुटु हिते आहे न एमएलए, जंहिंजे लाइ शाह एमआरडी जा शहर जा वारिसो, एमआरडी जे तहरीक शहीदनि जे वारसनि जा शहर आहिनि ही अलहाज ज़फ़र लिगारी खे बेनज़ीर साहब हिते टिकट न थींदो। अॼु उन जो पुटु हिते एमएलए आहे। बेनज़ीर साहिब पंहिंजी सींध जो वास्तो ॾेई करे कंहिं शाह वारनि खां वोट वरितो हुयो। अॼु उन जो पुटु अलाए गब्बर आहे, अलाए कहिड़ो नालो अथव, मूंखे सम्झ में नथो अचे, अलाए कहिड़ो एमएलए अथव। सब खां पहिरियों हिन नौजवाननि सां टकर न खाओ। काफ़ी वक्त खां वठी नाल हुकुमरान जॾहिं खां इख़्तियार आया आहिनि, हिननि खैबर नाथम शाह खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। 2010 जी वोट खां पोइ हिननि जेके वाइदा कया, हिकिड़ो वाइदो बि पूरो कयूं। खैबर नाथम जा शहर जेके रोड रस्ता उहे तबाह लॻा पिया आहिनि। हिननि लाइब्रेरी जो ऐलान कयो, डिग्री कॉलेज में वफ़ा नाथम शाह लाइब्रेरी जो ऐलान कयो, उन जो कमु अञा बि अॻिते लॻो पियो आहे। हे पंहिंजा पूरा वोटर ठाहे उन्हनि शयुनि सां समूरा पैसा ठाहे चुका आहिनि ऐं हिकिड़ी वाइद लाइब्रेरी कंहिं शहर में जेका आहे उहा बि ठाहिराए नथा सघनि। सरमाएदारी